पोइते काॾे थो वठी? अच न, हली आ। तोखे जहिड़े जो वॾो शौक़ु हूंदो आहे न, अच जहिड़ो कर। मां अकेलो बीठो आहियां, हली आ न। मूं ये झेड़ा झटा छॾे ॾिना त तव्हां लोफरनि सॼे पाड़े लाइ ॻोठ लाइ अज़ाब बणाए ॾिनो आहे। मां जंहिं ॾींहुं बि पंहिंजी रग ते आयुसि न त तव्हां जहिड़ा गिदड़ ॻोल्हिया कोन लभंदा। अच अची थो जा, मां पाण अचां। अच न रे। ॿुधाए ॿुधाए रे, तो मुंहिंजे पीउ जूं टंगूं भॻियूं? हाँ ॻाल्हाए छो थो? ॻाल्हाए, मां चवां थो ॻाल्हाए। एॾा तव्हां मुड़ुस माण्हू थी विया हो? असां जहिड़नि शरीफ़नि जो तव्हां जीअण जंजाल करे छॾियो आहे। गुंडा हो तव्हां। अॼु मां तोखे ॿुधाईंदुसि त गुंडाइप छा थींदी आहे। कुझु जोंदो कुझु जोंदो। अदो खैर त आहे न? थियो छा आहे? तोखे चयो हुम न त कुझु ॾींहंनि खां वठी शैतान मुसलसिल मुंहिंजे दिमाग़ में सुवार थी वियो आहे। मां उनखे टारण जी वॾी कोशिश थो कयां, पर मूंखे लॻे थो त इहो शैतान मुंहिंजे हथां को वॾो नुक़सान कराईंदो। हाणे तव्हां ई ॿुधायो त मां छा कयां? छा कयां मां? अदो तूं साबरी न आहे। जेतिरो बि थी सघई न इन शैतान खे टारींदो रह। अदा वॾा, मासी खे शादी जी मोकल ॾिनी आहे। ओसी ताईं सब्र करणो पवंदो, जेसी ताईं अदी जी शादी थी वञे। हा सोट, थोरो सब्र कयो। न्याणीअ जी शादी कराए वठूं, पोइ कादन वारनि खे ॾिसंदासीं। कादन वारा इहो ई चाहींदा हूंदा त हिन चकर शादीअ में रुखनो पए। वधीक सोट तूं वॾो ई, पोइ हुकुम कंदे न त कादन वारनि खे कमाठुनि सां कुटींदासीं। मां त अलाए केतिरा ख़्वाब पंहिंजे अखियुनि में सजाए रखिया आहिनि। सिर्फ़ अदीअ जी शादी न, पंहिंजे हथनि सां तव्हांजे मथनि ते मोड़ ॿधण थो चाहियां। पर हितां जा ज़ालिम माण्हू इहो नथा चाहिनि त हिन धरतीअ ते, हिन ॻोठ में माण्हू प्यार ऐं मोहबत सां रहनि। हा जाई सोट, मूंसां राणीअ जे करे विढ़िया आई। राणीअ जे करे? राणीअ सां उन्हनि जो कहिड़ो वास्तो? राणी त असांजी मासात आहे। मासात वारनि जे घर वञण खां हू छो था रोकिन? केर थींदा आहिनि हू? सोट, सोचां थो त वरी बि दरगुज़र करणु भलो आहे। वधीक खुदा भलाई कंदो। इहा ॻाल्हि कादन वारा बि सम्झी वञनि त झेड़े में बर्बादी ऐं तबाही खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। अदो कादन वारा सम्झना न त सिजोला खां उभरिया। उन खां पोइ
इन्हनि कादरनि वारनि खे ॿुधाईंदुसि त जॾहिं को बि शरीफ़ शराफ़त छॾे ॾींदो आहे न त उन जहिड़ो कमीणो हिन धरतीअ ते वरी ॿियो को बि पैदा नाहे थींदो।